फ्रेंड्स, आई एम कुर्बान अली मरी विथ मैथमेटिक्स। अॼु आउं मैथमेटिक्स तव्हांखे पढ़ाईंदुसि। मैथमेटिक्स में आलजिब्रा जो असांजो मेन कॉन्सेप्ट आहे आलजिब्रा। घणनि दोस्तनि खे ईअं ईंदो आहे त आलजिब्रा जे लाइ उहे परेशान हूंदा आहिनि, चवंदा आहिनि आलजिब्रा असांजो मथो थो फिराए, हिसाबनि छॾियो असांखे मुंझाए। त उन अॼु मसइले जो हल मूं वटि आहे तमामु बहितरीनु। सभिनी खां पहिरीं जेको आहे सो आलजिब्रा जो जोड़ सिखूं था। हाणे आलजिब्रा जो जोड़ कीअं थींदो? बाबा एक्स जोड़ एक्स, सम्झो त हिकिड़ो ॿेर जोड़ हिकिड़ो ॿियो ॿेर। हाणे घणा ॿेर थींदा? ॿ ॿेर थींदा। ऐं ॿेर ऐं ॿेर जोड़ थी करे ॿ ॿेर थींदा, त ईअं एक्स जोड़ थी करे एक्स ॿ एक्स थींदा। जेकॾहिं वाए जोड़ वाए हुजे त हीउ ॾिसो हिकिड़ो अंब, हीउ ॿ अंब, हीउ त माना ॿ वाए थी विया। जेकॾहिं ईअं ॿ वाए वाधू टे वाए हुजनि त अंग पाण में जोड़ कजनि, इहे थींदा 5 वाए जो वाए। सही आहे, वाए ॿिन्हिनि में कॉमन, टे ॿ 5, ईअं हाणे 2 वाए ऐं 3 वाए 5 वाए थी विया। हाणे इहो हुयो जोड़ जो कानून। हाणे असां जेकॾहिं ॻाल्हि कयूं, जोड़ हमेशह साॻियुनि शयुनि जो थींदो आहे। एक्स वाधू वाए आहे न, हाणे इन जो जवाबु एक्स वाए कोन थींदो, छो त इहो हाणे एक्स वाए ई रहंदो, इहो वधीक सवलो न थींदो। पोइ उनजे लाइ लाज़मी आहे त वेरिएबल साॻियां हुजणु लाज़मी आहे। जे एक्स ऐं एक्स हूंदो त इहे 2 एक्स थींदा, बाक़ी एक्स ऐं वाए वरी बि उहो साॻियो रहंदो, उहो वधीक फर्दर जेको आहे सो न थींदो। हाणे जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं ज़रब जी, त पोइ ज़रब जे लाइ कानून आहे एक्स जेकॾहिं ज़रब एक्स सां थींदो त ॾिसो एक्स ऐं एक्स वरी बि एक्स थींदो। हाणे हिकिड़ो पावर हिन जो कुझु कोन्हे, माना हिकु पावर आहे। पावर हिन जो 1 ऐं पावर हिन जो 1, इहो थींदो 2। मिसाल तौरु 2 एक्स इंटू एक्स हुजे त ॾिसो हिन जे अॻियां कुझु कोन्हे, माना 1 आहे, 1 ॾूं ॾूं, एक्स इंटू एक्स एक्स, हिकिड़ो पावर हिन जो हिकिड़ो पावर हिन जो, इहो 2 थियो, 1 ऐं 2। हाणे जेकॾहिं 3 एक्स ज़रबिया एक्स स्क्वायर हुजे त हिन जे अॻियां कुझु कोन्हे, माना 1 आहे, 1 टिका 3, एक्स इंटू एक्स वरी बि एक्स, हिकिड़ो पावर हिन जो 2 पावर हिन जा, इहे पाण में थींदा जोड़, इहे थींदा 3। सिंपल आहे। मिसाल तौरु 4 एक्स ज़रबिया एक्स क्यूब। हाणे हिकिड़ो ॿियो हिन जो एग्ज़ाम्पल कंदा था हलूं, ॾिसो हिन जे अॻियां कुझु कोन्हे, माना 1 आहे, 1 चऊं 4, एक्स इंटू एक्स वरी बि एक्स। हाणे पावर हिकिड़ो हिन जो 3 हिन जा, इहे घणा थिया 1 वाधू 3, त इहो थींदो 4 एक्स, हीअ पावर थींदो 4। वेरी सिंपल। हाणे असां ॻाल्हि कयूं, मिसाल तौरु 2 जे मथां जेकॾहिं पावर 2 हुजे त इन जो मतिलबु आहे त 2 ज़रब थींदो 2 सां। ॾिसो हीउ 2 जे मथां पावर 2 आहे, माना 2 पंहिंजे पाण सां बची करे ज़रब थींदो, इहो 4। जेकॾहिं 3 ते पावर 2 हुजे त पोइ ॾिसो हीउ टिको पंहिंजे पाण सां बची करे ज़रब थींदो, टिको पंहिंजी यानी बेस पंहिंजे पाण सां बची करे ज़रब थींदो, इहो थींदो 3 टिका 9। हाणे वरी जेकॾहिं हिते 4 हुजे, उनजे मथां 3 हुजे त ॾिसो चौको पंहिंजे पाण सां टच करे ज़रब थींदो, चौको पंहिंजे पाण सां यानी बेस पंहिंजे पाण सां टच करे ज़रब थींदो, 4 चऊं 16, 4 सोरो 64। वेरी सिंपल। ईअं जेकॾहिं टिके ते 4 हुजे त मुंहिंजो मतिलबु आहे टिको पंहिंजे पाण सां 4 चकर मल्टीप्लाई थींदो, 1 चकर 2 चकर 3 चकर, इहो 4 चकर, 3 टिका 9, 3 27, 3 27 81। वेरी सिंपल। त पोइ इन्हनि में को मसइलो कोन्हे। ऐं जेॾीमहिल बि 2 जे मथां जेकॾहिं 0 आहे, इहो 1 जे बराबरि हूंदो। एक्स जे मथां 0 आहे, इहो 1 जे बराबरि हूंदो। सी जे मथां 0 आहे, इहो 1 जे बराबरि हूंदो। या उन खां हटी करे हिते पाण लिखूं, हिते 2 एक्स पावर 0, त हाणे हीउ छाजे बराबरि आहे? हीउ जेकॾहिं एक्स पावर 0 आहिनि, इहे 1 जे बराबरि आहे। वाए पावर 0, इहो बि 1 जे बराबरि थींदो। जंहिं बि अंग जे मथां 0 पावर हूंदो उहो हमेशह 1 जे बराबरि थींदो। इहे बेसिक मैथ जा नंढा कंसेप्ट हुया जेको मूं हिकु वीडियो में कुझु सम करणु चाहियां। महिरबानी।